अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं हसन अब्बासी ऐं जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मोहब्बत ऐं हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुगिल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। वॾी राति ज़िंदगी, अॼु ख़ैरनि सां वॾी राति थींदी। शुबानुल मुअज़्ज़म 1432 हिजरीअ जी अॼु 15हीं राति आहे, जंहिंखे शब निस्फ़े शुबानुल मुअज़्ज़म सॾियो वेंदो आहे। उहा मुबारक राति जंहिंजी फ़ज़ीलत ऐं हुरमत जे बारे में घणियूं हदीसूं आयल आहिनि ऐं जंहिंखे असीं आम मुरज ज़ुबान में शब बारात सॾींदा आहियूं। हिन मुबारक राति में अल्लाह तबारक व तआला पंहिंजनि बंदनि में रिज़्क़ तक़सीम फ़रमाए थो ऐं पूरे साल में थींदड़ वाक़ियात जीअं जंग, ज़िलज़िला ऐं मौत खां फ़रिश्तनि खे आगाह कयो वञे थो। हज़रत अता बिन यसार रहमतुल्लाह अलैह खां मुरविज आहे त हिन राति में साल जे सभिनी मामलनि खे पेश कयो वञे थो। कुझु माण्हू सफ़र ते वेंदा आहिनि, उन्हनि जो नालो जीअरनि मां कढी मुर्दनि में लिखियो वेंदो आहे। कोई ख़ुशी कंदो आहे जेतोणीक हू बि जीअरनि जे फ़हरिस्त मां निकिरी मुर्दनि जी लिस्ट में शामिलु थी वेंदो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, शुबान जे महीने जी 15हीं राति जो जाॻो, छाकाणि त यकीनन हीअ हिकु मुबारक राति आहे। हिन राति अल्लाह ताला फरमाए थो त केरु आहे जेको मूंखां बख़्शिश घुरे त जीअं मां खेसि बख़्श करे छॾियां। जेको तंदुरुस्ती घुरंदो तंहिंखे तंदुरुस्ती मिलंदी आहे। कोई मुहताज जेको ख़ुशहाली घुरे त जीअं उनखे आसूदो कयो वञे ऐं उहो इरशाद सुबुह ताईं थींदो रहे थो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां मरवी आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मूं वटि निस्फ़ शोबान जी राति जिब्राइल अमीन अलैहिस्सलाम आया ऐं फरमायाऊं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आसमान तरफ़ पंहिंजो मुंहुं मुबारक खणो। मूंखां पुछियो हीअ कहिड़ी राति आहे? हिननि चयो हीअ उहा राति आहे जंहिंमें अल्लाह ताला रहमत जा 300 दरवाज़ा खोले छॾींदो आहे ऐं हर उन शख़्स खे बख़्शींदो आहे जंहिं साणसि कंहिंखे शरीक न कयो हुजे, बशर्ते कि उहो जादूगर न हुजे, काहन, ज़ानी, व्याजखोर आदि शराबी न हुजे। उन्हनि माण्हुनि खे रब पाक एसी ताईं बख़्शिश नथो अता करे जेसी ताईं उहे तौबा नथा कनि। ऐं जॾहिं राति जो चोथों हिसो गुज़री वियो त जिब्राइल अलैहिस्सलाम वरी आया ऐं चयाऊं, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो कंधु मुबारक खणो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं ई कयाऊं ऐं ॾिठाऊं त जन्नत जा दरवाज़ा खुलियल आहिनि ऐं पहिरें दरवाज़े ते हिकु फ़रिश्तो निदा ॾेई रहियो आहे, ख़ुशी हुजे उन लाइ जंहिं हिन राति में रुकू कयो। ॿिए दरवाज़े ते हिकु ॿियो फ़रिश्तो पुकारे पियो, ख़ुशी हुजे उन लाइ जंहिं हिन राति में सजदो कयो। टें दरवाज़े ते बीठल फ़रिश्तो चए पियो, ख़ुशी हुजे उन लाइ जंहिं हिन राति में दुआ कई। चौथे दरवाज़े ते बीठल निदा पियो ॾिए, ख़ुशी हुजे उन लाइ जन हिन राति में ज़िक्र कयो। पंजें दरवाज़े ते फ़रिश्तो पुकारे पियो, ख़ुशी हुजे उन लाइ जेको हिन राति में अलाह जी डप खां रुनो। छहें दरवाज़े ते फ़रिश्ते जी निदा हुई, हिन राति में सभिनी मुस्लमाननि लाइ ख़ुशी हुजे। सतें दरवाज़े ते फ़रिश्तो पुकारे पियो, आहे कोई घुरण वारो जंहिंजी आरज़ू ऐं तलब पूरी कई वञे। ऐं अठें दरवाज़े ते फ़रिश्ते जी पुकार हुई, छा केरु माफ़ीअ जो तलबगार आहे त जीअं हिन जा गुनाह माफ़ कया वञनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मूं जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछियो त उहे दरवाज़ा केसीं ताईं खुलियल रहंदा? जिब्राइल अलैहिस्सलाम वराणियो, अवले शब खां तुलुए फजर ताईं। उन खां पोइ जिब्राइल अलैहिस्सलाम चयो त ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन राति में दोज़ख खां छोटकारे पाइण वारनि जो अंगु बनी कल्ब जे ॿकिरियुनि जे वारनि बराबरि हूंदो। हयाती अजीब आहे मोज़िज़ ख़वातीन हज़रात। वक़्तु तेज़ीअ सां माहो साल लताड़े थो, जेको आयो आहे उनखे वञिणो ई आहे। हाणे ईअं बि कोन्हे त माण्हू मौत जे डप खां कुझु बि न करे, माठ करे बसि आख़िरी साह जो मुंतज़िर हुजे। लाज़मन जेको ठिकर ठहियो आहे उनखे टुटणो त आहे ई आहे, पर बहरहाल हयाती हिकु निज़ाम घुरे थी। वक़्तु जेको ज़िंदगीअ जी शकिल में इनायत थिए थो उन लाइ पुछा कई वेंदी ऐं ज़रूरु कई वेंदी। हाणे उन्हनि लम्हनि में जेकॾहिं असीं ख़ताऊं कयूं था,
गुनाह कयूं था पोइ उहे दानिस्ता हुजनि या नादानिस्ता, उन्हनि जी माफ़ी त असांखे सिर्फ़ु पाक परवरदिगारी इनायत करे सघे थो न। हाणे जे हू असांखे माफ़ु करण लाइ मौक़नि जी इनायत थो करे त छा असांखे उन्हनि मौक़नि मां लाभ न वठणु घुरिजे। शब बारात में रिज़्क़ तक़सीम थिए थो, हयातीअ जी एक्सटेंशन मिले थी या वरी साओपन पीलो बणिजी थो वञे, ख़बर कंहिं बि सूरत में नथी हुजे। जेके हिन इस्लामी साल में गुज़ारे विया उन्हनि छा गुज़िरियल निसफ़ शोबान में उहो सोचियो हूंदो त अॻिलीअ में असीं हूंदासीं ई कोन। उहो सभु त हिननि घड़ियुनि में बि नथो सोचे सघिजे त को असीं ईंदड़ साल जे 15 शोबान जी राति जो पक सां हिन जहान में हूंदासीं। पर बहरहाल दुआ त घुरी सघिजे थी न। साल त तमामु वॾो आहे, हिकु पल जी ख़बर नथी पवे, पर चइजे त वरी बि थो न त छो न संदसि बाझ घुरी जीजे, संदसि पाक पनाह में जीजे, पंहिंजनि गुनाहनि ते लर्ज़जे, शर्मिसार थिजे ऐं माज़रत तलबजे। हू मालिक करीम आहे, जल शान आहे ऐं खेसि माफ़ु करणु बेहदि पसंदि आहे। हू पंहिंजे मान शान सां माफ़ु करे थो, तॾहिं त तबारक व ताला आहे। हिन जहिड़ो माफ़ु करणु त कंहिंखे अचे ई कोन। असीं त माज़रत जो हुनर बि नथा ॼाणूं साईं, माफ़ी घुरण बि नथी अचे। बसि खेसि रहम अचे थो, मुंहिंजे रब मिठड़े जहिड़े दरगुज़र ऐं मख़लूक सां प्यार थो करे, प्यार केरु थो करे सघे। हाणे सोचूं छा था, अचो खेसि ॿाॾायूं था, अर्ज़ जे दामन खे झलियो, पंहिंजी शर्मसारीअ ते लॼी था थियूं। 15 शोबान जी राति जे हवाले सां हिकु ख़ासि दुआ आहे जंहिंजो तर्जुमो लिखण जी सादत ही फ़क़ीर हासिल करे थो। मां को आलिम न आहियां, हिकु कसो नाक़िस ऐं मुहताज बंदो आहियां, पर मूंखे पक आहे मुंहिंजो मिठड़ो रब जल शानहू असां सभिनी ते पंहिंजो करम कंदो। आमीन। बिस्मिल्लाहि रहमानि रहीम। ए अल्लाह, तुंहिंजी सखावत असांजी रहनुमाई तुंहिंजे तरफ़ ई कई आहे ऐं तुंहिंजे फयाज़ीअ असांखे तुंहिंजे क़रीब कयो आहे। असां जेका फ़रियाद तुंहिंजे हुज़ूर में करे रहिया आहियूं उहा तोखां मख़फ़ी न आहे ऐं जेकी तोखां घुरी रहिया आहियूं उहो तो लाइ मुश्किल न आहे। असांजी आजिज़ी तोखे दरकार न आहे, छो त तूं असांजे हाल खां वाक़िफ़ आहीं। ऐं दर्दमंदनि जा दर्द दूर करण वारा, ज़वाल खे असां खां दूर कर, तोखां सवाइ कोई इबादत जे लाइक़ु न आहे, बेशक असां ई ख़ताकारनि मां आहियूं। ए असांजा अल्लाह, अहसान कंदड़, ए हमद ऐं वॾाईअ जा मालिक, ए जमीयत ऐं अजुर अता करण वारा, बेपनाहनि जी पनाह ऐं पाड़ेसिरनि जा पाड़ेसिरी ऐं ख़ौफ़ज़ुदा जा मुहाफ़िज़। ऐं असांजा अल्लाह, अगरि तो पंहिंजी किताब लोहे महफ़ूज़ में असांखे महरूम, ख़स्ता हाल, मजबूर या तंग दस्त ऐं तंग रिज़्क़ लिखियो आहे त हे मालिक, असांजी बदबख़्तीअ ऐं मायूसीअ खे पंहिंजे फज़ल सां मिटाए ऐं मूंखे पंहिंजे लोहे कलम में बहाल कर। ख़ुशकिस्मत, बख़्तावर ऐं हर तरह जी सादत अता कर, छो त ही तुंहिंजो वाइदो आहे ऐं हमेशह सचो तुंहिंजो कलाम जेको तुंहिंजे पैगंबर ते नाज़िल थियो ऐं उन जी ज़ुबानी असां ताईं पहुतो त अल्लाह जेकी चाहे थो मिटाए थो ऐं जेकी चाहे बहाल करे थो ऐं उन जे कब्ज़े में किताब लोहे कलम आहे। इलाही, पंहिंजी बुलंद ऐं आला तजलीअ सां शोबानुल मुअज़्ज़म जे 15 तारीख़ जी राति जो, जंहिंमें हर कम जी तक़सीम थिए थी ऐं हिकमत भरिया मामला निबेरिया वञनि था, असां खां उहा आफ़त ऐं आज़माइश हटाए जंहिंजो असांखे इल्मु आहे ऐं जंहिंजो असांखे इल्मु न आहे ऐं जेकी तोखे सभु मालूम आहे, बेशक तूं सभ खां आला ऐं अफ़ज़ल आहीं। हे अल्लाह, हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी आल ऐं असहाब किराम ते पंहिंजी रहमत ऐं सलामती नाज़िल कर। अॼोकी राति में हीअ दुआ ज़रूरु पढ़जो। परवरदिगार अव्हां खे मोहताजीअ खां सवाइ दराज़े उमिरी अता फ़रमाए। आमीन। पर साहिबाने इल्म और रुशद, का त 15 शोबान जी राति ईंदी जंहिंमें वारो ईंदो, हर भेरे उहो ज़रूरु सोचिजो ऐं सोच मौत खां डिॼण जी न हुजे, अमल जी खोट खां डिॼण जी हुजे। छपियल आचर 17 जुलाई 2011 ईस्वी।